नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार ते गुफ़्तार में हिकु नए महिमान सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु जो असांजो जेको महिमान आहे उहो सिंध में कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। हलीम आदिल शेख साहब मुस्लिम लीग क्यू जा सिंध जा सदर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सिंध जी क़दावर सियासी शख़्सियत आहिनि ऐं सिंध हुकूमत में वॾे वज़ीर जा सलाहकार बि रहिया आहिनि। असां साईं तव्हांजी महिरबानी असांजे प्रोग्राम में। हलीम आदिल शेख साहब, तव्हां पंहिंजे सियासत जी शुरूआति किथां कीअं ऐं कहिड़नि मरहलनि में कई? असां सम्झूं था त असां पंहिंजी सियासत जी शुरूआति मुंहिंजो वॾो भाउ हलीम आदिल शेख साहब स्टूडेंट पॉलिटिक्स में हूंदो हो ऐं कराची यूनिवर्सिटी में जॾहिं USM ठही, जॾहिं हिकिड़ो जमात इस्लाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ो प्लेटफॉर्म ठहियो जंहिंमें सेनेटर हाज़िर बिज़ुंजो साहब बि हुननि में हूंदा हुआ, BSF हूंदी हुई, GS सिंध हूंदी हुई, ख़्वाजा ग़ुलाम हुसैन वारा, APMS बि उनजो पहिरीं दफ़ा उनजो पार्ट हुई जॾहिं जमात इस्लामी जे ख़िलाफ़ु हिकिड़ो USM यूनाइटेड स्टूडेंट मूवमेंट शुरू थी। उन में भाईजान लिबरल जो चेयरमैन हूंदो उन ज़माने में। उतां असां पंहिंजी सियासत खे ॾिसणु शुरू कयो। बसि पोइ अची मां सम्झां थो त वोट असां ॾींदा हुआसीं, पर 1993 में असां बाक़ाइदा मुस्लिम लीग में माना असां जॉइनिंग कई अची, पर उन सां असांजी फैमिली जेको हो असां मुस्लिम लीग जी वोटर हुयासीं। असां वोट बि ॾींदा हुआसीं, पर बाक़ाइदा पंहिंजी जंहिंमें असां चऊं था साईं गौस अली शाह साहब जे हथनि सां असां पंहिंजी शमूलियत कई 1993 में। उन खां पोइ वॾे भाउ इलेक्शन विढ़ियो, ज़ेम 94 वारे इलेक्शन में MNA ते कॉन्टेस्ट कयो, हारायोसीं। उन खां पोइ मां यूथ विंग में मां थियुसि, यूथ विंग जो जॉइंट सेक्रेटरी थियुसि मरकज़ी लेवल ते। उन खां पोइ 97 में इलेक्शन थियो, हलीम आदिल शेख साहब थियो, MPA थी वियो ऐं मां ज़िले मलीर जो सदर थियुसि पाकिस्तान मुस्लिम लीग जो। हुन वक़्त में नून हूंदी हिकु हूंदा ज़हनी तौर ते। बाक़ी उन खां पोइ साईं मां कराची जो सदर बि रहियुसि, कोऑर्डिनेटर, पोइ सेक्रेटरी इतलात रहियुसि पार्टी जो, जनरल सेक्रेटरी रहियुसि पार्टी जो। पोइ हाणे जॾहिं असांजा वॾेरा जेके असां वटि वज़ीर रहिया, चीफ मिनिस्टर रहिया, फेडरल मिनिस्टर जंहिं सभु छॾे विया, त पोइ अलहमदुलिल्लाह पार्टी में आहिनि, पार्टी जो सदर आहियां। बाक़ी इहो आहे त असां पंहिंजे वॾनि खे बि हमेशह इहो हुयो त पॉज़िटिव पॉलिटिक्स करणी आहे, पाकिस्तान ज़िंदाबाद चवणो आहे ऐं ग़रीबनि जी पॉलिटिक्स करणी आहे ऐं कंहिंजे कढ न आहे लॻणो। जेकॾहिं असांखे चवनि था, तव्हांजे सवाल खां उहो ई चवांसि थो त कराची में रही मां सम्झां थो त कंहिं बि पार्टी में वञणु मुश्किल न हूंदो आहे। असां अलहमदुलिल्लाह महिनत कंदा आहियूं, वर्कर आहियूं, बेसिकली मिडिल क्लास जा पॉलिटिकल वर्कर आहियूं। पंहिंजी महिनत असां कई आहे त जेकॾहिं असांखे रुगो सेनेटर थियणो हुजे या MNA थियणो हुजे त घणा कुझु असां कराची में रही घणा रस्ता हुया। अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो फील्ड पॉलिटिक्स बि असां कई आहे। 83 में वॾे भाउ काउंसलर बि हाणे मां काउंसलर खां शुरू करे असां यूथ विंग, पोइ डिस्ट्रिक्ट, पोइ डिवीज़न, पोइ इंफॉर्मेशन, पोइ जनरल सेक्रेटरी, पोइ प्रेसिडेंट, पोइ विच में साईं कामिल शाह साहब सां गॾु 2 साल खण कोई स्पोर्ट्स ऐं उन में रिलीफ जो मां को एडवाइज़र बि मिनिस्ट्री में वठी हुई। हाणे वरी अॼुकल्ह पोज़ीशन जी सियासत कयूं पिया। हींअर तव्हांजूं एक्टिविटीज़ छा आहिनि? हींअर हिकिड़ो त भुट्टो साहब मां दिलि जी ॻाल्हि कयां त जॾहिं मां सियासत में कंदा हुआसीं, पर इशूज़ ॾिसंदा हुआसीं नॉर्मली जेको हर माण्हू कंदो आहे कि जी ठीकु आहे पंहिंजे लेखे रमज़ान शरीफ़ में कंहिंखे अफ़्तारी कराए छॾियो, कंहिंजी मदद करे छॾियो, लिमिटेड उन में। पर जॾहिं मां रिलीफ में रहियुसि त मां ॾिठो घणियूं शयूं कि मां वधियण खे ॾिठो त मां हिन पंहिंजे सिंध में 150-150 रुपए जे करे ॿारनि खे मरंदो बि ॾिठो। मां पंहिंजी नाइली माना सरकार जी असां पाण चवां थो नाइली जे करे असां घणा जहिड़ा ॾुख ॾिठा पंहिंजे मारूड़नि में, पंहिंजे सिंधियुनि में, पंहिंजे भाइरनि में, पंहिंजे बुज़ुर्गनि में, पंहिंजी न्याणियुनि में। पोइ मां हिकिड़ी त जॾहिं मिनिस्ट्री हुई त मां पंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन खोले छॾी पाकिस्तान रिलीफ फाउंडेशन जे नाले सां। मां इहो न आहे त कल्ह ते मूंखे जेको सरकारी मैंडेट मिलियलु त पोइ त मां फील्ड में लथल हुजां, पर ठीकु आहे इंसान जी ज़िमेवारी आहे। जेकर हाणे उन कैपेसिटी सां न, जेको सरकारी कैपेसिटी बि हूंदी आहे, रिसोर्सिस गवर्नमेंट जी हूंदी, रुगो तव्हांखे वञिणो हूंदो आहे, ॾियणो हूंदो आहे। पर मां चयो त हुनखे कंटिन्यू कंदो। हिकिड़ो त मां हुन साइड टू साइड इशूज़ हुजनि, थर जो इशू हुजे, उरली जो इशू हुजे, कोयटा में ज़लज़ले जो इशू हुजे या सिंध में लास्ट ईयर बोर्ड हुजे, मां हुन में रहियो आहियां। पर हिन वक़्तु इहो आहे त असांजी पार्टी साल सवा साल असांजो बि थोरो धचके में हुयासीं, लाज़मी ॻाल्हि आहे त वॾे पैमाने ते मां चई सघां थो त हिकिड़ी जेकी असांजा हींअर बादशाह सलामत जे चवण ते असांखे PMLQ खे बि आउट कयो वेंदो आहे। हीअ त खपनि ई कोन असांखे दरबार में, माना पार्लियामेंट में न हुजनि, दरबारी निज़ाम आहे न, तंहिं करे असांखे ॿाहिरि कढियो वियो। पर हाणे असां सम्झूं था त पोइ असां पूरो साल असां वेट कयो। असां ठीकु आहे, इन्हनि वाइदा कया, वॾियूं ॻाल्हियूं कयूं PMLN वारनि खे, असां बिजली ॾींदासीं, रोज़गार ॾींदासीं, लोड शेडिंग ख़तमु करे छॾींदासीं, ये ना करूँ तो नाम तब्दील कर देना, ये ना करूँ तो ये कर देना, उसको खंबे पे लटका दूंगा, उसको खंबे से उतार दूंगा, घणो कुझु ॿुधो। असांजो ठीकु आहे, असां भली फारिग थियूं, शायदि 18 करोड़ आवाम लाइ इहो कुझु करे वञनि। पर साल खां पोइ असां ॾिठो त साल में को फ़र्क़ु कोन पियो। जिथे असां बीठा हुआसीं अञा वेतर पोइते वियासीं। मां सम्झां त पीपल्स पार्टी जी 5 सालनि जी गवर्नमेंट में उन्हनि जेके सर्कुलर डेट्स, जेके गर्दिशी कर्ज़ा हूंदा आहिनि आम माण्हुनि लाइ ॿुधायां त जंहिंमें बिजली सस्ती थींदी आहे, सभु कुझु थींदो आहे,
5 साल में 600 अरब थिया। इन्हनि अची 1.25 साल में 400 जे क़रीब पहुची विया आहिनि। मां सम्झो 2-3 महीननि जे अंदरि 600 पुॼाए छॾींदा। लोड शेडिंग कोन रुकी, IMF खे कर्ज़ो बि वरितो वियो। उन खां पोइ असां चयो त हाणे कुझु नओं कजे। वरी हीअ अचनि, हू हलिया वञनि। त पोइ असां तइ कयो आहे त असां आइन खे उतां पकड़ंदा आहियूं जेकी शइ असांखे वणंदी आहे। आइन में ॿियो बि घणो कुझु आहे। आइन में इहो बि आहे त को माण्हू बुखियो न सुम्हे। आइन में इहो बि आहे त रोज़गार मिले, इहो बि आहे त तालीम मिले, हेल्थ मिले, हर शइ मिले। हाणे असां सोचियो आहे त हिन सिस्टम खे आइनी अंदाज़ में, मां वरी थो चवां, असांखे मिसइंटरप्रेट कयो वेंदो आहे त शायदि असां को ॿी ॻाल्हि चवणु था चाहियूं। आइनी अंदाज़ में असांखे इन्हनि में उमेद कोन्हे। शायदि इन्हनि हिकिड़ी सिविलियन डिक्टेटरशिप क़ाइमु करे छॾी आहे पाकिस्तान में, PMLN वारनि। असां चाहियूं था त आइनी लीगल फ्रेम वर्क में रहंदे असां हाणे डायरेक्ट अवाम वटि वञूं। शायदि हीअ जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असां सम्झूं था त इहो मैंडेट जाली आहे। इन जाली मैंडेट जे करे इन्हनि जे मैंडेट ते एतबार करणु, इन्हनि जे कढ हलणु, इन जे हवाले पंहिंजो पाण खे करे छॾनि सॼी क़ौम खे, लाज़मी ॻाल्हि आहे त अपोज़िशन जो कमु हूंदो आहे। पर ज़रदारी साहिब जे बयान खां अॻु जी ॻाल्हि कयां त पीपल्स पार्टी फील पियो थिए त जीअं को B टीम थी वई आहे। हींअर अवाम बुखी आहे, मजबूर आहे, परेशान हाल आहे। इनशाला हाणे असां हिन वक़्तु असां हिकिड़ी अपोज़िशन जो हिन महिल ते असां अनाउंस कोन कयो आहे त असां को अलायंस ठाहिण पिया वञूं। असां फ़िलहालु राब्ता शुरू कया आहिनि। डॉक्टर ताहिरुल क़ादरी साहिबु, असांजी पार्टी मस्जिद वहदतुल मुस्लिमीन सुन्नी इत्तेहाद काउंसिल, हिकिड़े पॉइंट ते असांजो ज़हन बनियो आहे। इमरान ख़ान साहिब सां ॻाल्हियूं हलनि पियूं असांजूं। शेख रशीद साहिब बि तक़रीबन ऑन बोर्ड आहे असां सां, ऐं काफ़ी जमातनि सां जेके अपोज़िशन में वेठियूं आहिनि। असां वेलकम कंदासीं पीपल पार्टी खे बि अचनि। असां चाहियूं था त लीगल फ्रेमवर्क में रही आइनी तौर ते कोई अहिड़ी तब्दीलियूं आणिजनि त इन्हनि बादशाह जी हुकुमरान माना जमहूरी हुकूमत न आहे अॼुकल्ह पाकिस्तान में। बादशाहत आहे, हिकिड़ी फैमिली लिमिटेड बनियल आहे, फैमिली जो कमु आहे, फैमिली जी हुकूमत आहे। ख़ानदानी आहिनि, हिकिड़ी कास्ट जा कश्मीर जा तक़रीबन 22% जेके आहिनि, बाइण जा भाइटा रिश्तेदार क़ौमी, इहे सभु हुकूमत पिया हलाइनि। त लाज़मी ॻाल्हि आहे त इहो न आहे त ठीको कोन वरितो आहे त 200-300 ख़ानदाननि खे ख़ुशि हुजनि, बाक़ी जेको 18 करोड़ आवाम जेको आहे लावारिस हुजे। हाणे असां बाक़ाइदा अवामी फील्ड जी पॉलिटिक्स करण लाइ निकिता आहियूं। इनशाला रमज़ान शरीफ़ में त तव्हां सां अफ़्तारूं कंदासीं, पर इनशाला रमज़ान ख़तमु थींदी तव्हां ॾिसजो त वॾे पैमाने ते वॾी अफ़्तारूं बि थींदियूं इनशाला। तव्हां मुस्लिम लीग काफ सिंध जा सदर आहियो। मुस्लिम लीग काफ सिंध में किथे बि मुतहरिक नज़र नथी अचे, छा सबबु आहे? सबबु इहो आहे त मुस्लिम लीग काफ असांजी ग़लतियूं असां एतबार कयो इन्हनि जागीरदारनि ते, वॾेरनि ते, नवाबनि ते। ऐं तव्हां ॾिसो, मां हिसाबु लॻायो न केरु मुस्लिम लीग काफ में हुयो। घोटकी खां शुरू थियो त कंदकोट कश्मीर हलिया वञो, सखर हलिया अचो त ख़ैरपुर हलिया वञो, उस शिकारपुर वञो, शिकारपुर सां पोइ लाड़काणे वञो, पोइ कंबर शदाद कोट वञो। माना मार साहिबान हुजनि, मज़ारी साहिबान हुजनि, चांडिया साहिबान हुजनि, लियाकत जतोई साहिब वारा हुजनि, अरबाब साहिब वारा हुजनि, नालो वठो वॾेरनि जो, वरी क्यू में हुया न। त उन्हनि पार्टी कोन ठाही, पंहिंजो पाण खे मिनिस्ट्रियूं वरितियूं, चीफ मिनिस्टर थिया। हू चवनि था असांजी ज़ाती सीटियूं त बाबा आज़ादु हुजो आहे न। हाणे मां सम्झां थो त इहो 1.25 साल जेको थियो आहे हुन में मां हिकिड़ो पॉलिटिकल वर्कर पंहिंजी पार्टी खे असां ऑर्गेनाइज़ कयो आहे। अलहमदुलिल्लाह, मां चैलेंज त नथो कयां, पर तव्हां ॾिसजो जहिड़े लेवल ते असां 26 डिसंबर ते 25 डिसंबर ते असां कराची खां हिकिड़ी अवामी सियासत जो इब्तिदा कयो हो, जंहिंमें असां चयो था असां आम माण्हू जी सियासत कंदासीं। असां हिकिड़ी कामरेडनि जे मुस्लिम लीग ठाहिणु पिया चाहियूं। मां आम माण्हू, कामरेड माना जेको आम माण्हू आहे। हाणे उन्हनि में इहे वॾेरा जागीरदार नवाब इहे न आहिनि। असां अलहमदुलिल्लाह हलीम आदिल शेख पंहिंजनि दोस्तनि सां, पंहिंजे मिडिल क्लास तबिके जे सियासतदाननि सां, आम शागिर्द खे गॾु खणे, मज़ूर खे, गाॾे वारे खे, होटल वारे खे, क्लार्क खे, शागिर्द खे, इन्हनि सभिनी गॾु खणी असां निकिता आहियूं। अलहमदुलिल्लाह हींअर असांजी तनज़ीम बाक़ाइदा सिंध में भरपूर तरीक़े हले पई। असांजा बाक़ी हाणे तइ कयो आहे त नालनि जी ज़रूरत न आहे। नाला त जॾहिं को वक़्तु तब्दील थींदो 15 ॾींहंनि में पूरी लाट हूंदी। भुट्टो साहिबु, तव्हांखे माना टाइम न मिलंदो त हाणे हीअ थो जॉइन करे, पोइ हीअ थो करे, असां वटि आहे न। पोइ लाट ईंदा आहिनि, जीअं कबूतरनि जो वलर न ईंदो आहे, ईअं अची वेंदा आहिनि। त पर हींअर असां यूनियन काउंसिल लेवल ते ॻोठ जी सतह ते पार्टी ऑर्गेनाइज़ कयूं पिया। ऐं इनशाला तव्हां ॾिसजो पोज़ीशन ईअं आहे त जीअं लास्ट टेन्योर में इमरान ख़ान जी हिकिड़ी बि सीट कोन आई, लॻो पियो हूंदो, पर जॾहिं इलेक्शन आयो त तब्दीली नज़र अची वई, त पीपल पार्टी जे बराबरि में अची वई। इनशाला हाणे असां अवामी सतह ते असां कमु कयूं पिया। ऐं तव्हां ॾिसजो को वक़्तु आयो त इहे सीटनि वारा त पाणे अची वेंदा, इमरान ख़ान ॾेई विया सभु, पर इनशाला अवामी सतह ते असां मुस्लिम लीग मज़बूत पिया कयूं, इश्यूज़ जी पॉलिटिक्स पिया कयूं, इश्यूज़ ते बीहूं पिया। इश्यूज़ बि सिंध में घणा आहिनि। ऐं मां सम्झां थो एज़ अ पार्टी अलॻि ॻाल्हि आहे, पर तव्हां बि मां सम्झां थो मूंखे हिन ॻाल्हि ते न मना नथा करे सघो। सिंध को वॾो इशू हुजे,
ऐं मां उते न वियल हुजां। लाज़मी ॻाल्हि आहे, मां वेंदो आहियां, मां पंहिंजी पार्टी जी सदारत में बि हूंदो आहियां, मां ऑर्गेनाइज़ेशन त मुंहिंजी अलॻि आहे, पर भई पार्टी खे रिप्रेज़ेंट कंदो आहियां। थर हुजे 25 ॾींहं मां उते रहियो हुउसि, मुख़्तलिफ़ ॾींहंनि में को इशू हुजे असां बीहंदा आहियूं। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह दौर इहो आहे त जेकॾहिं असां बुरे वक़्त में कंहिंसां बीठा आहियूं त उहो यादि रखंदो आहे। ऐं हाणे बि जेके अॼुकल्ह मां सम्झां थो जेके हालात अची बीठा आहिनि, भुट्टो साहिबु किथां जी शराफ़त आहे त माना ख़ैरपुर जेकी आहे उहो अगवाकारनि जी इंडस्ट्री थियल आहे। हाणे ॾिसो, असां वटि नियाणियुनि जी इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। मतिलबु छा जी सियासत, रुॻो असां जलसा कयूं वञी। मतिलबु हिकिड़े पासे मेमणनि फैमिली जी 4, अॼु मुंहिंजी ॻाल्हि थी आहे उन्हनि सां, परियल सां, उन्हनि सां ॿियनि सां, उनजे फैमिली वारनि सां, त माना हिकिड़ी फैमिली में 4 नियाणियुनि सां ज़्यादती कई पई वञे धाड़े जे नाले ते। उन्हनि खे गिरफ़्तार उन तरीक़े न पियो कयो वञे, उन जी मालिकी कई पई वञे। ऐं को मूं तव्हां जहिड़ो को चङो मुड़ुसु उनजी मालिकी पियो करे, ठीकु आहे। हिकिड़े हीअ त उहे थिया माना घर में ग़ैर महफ़ूज़। ॿी उहो असांजी नियाणियूं जेके सरकार जी अमान में आहियूं, सरकार हूंदी आहे, जेके दारुल अमान में वयूं। दारुल अमान मीन तव्हां पंहिंजो पाण खे सरकार जी अमान में ॾेई छॾियो, उतां लाड़काणे उन्हनि खे खपाए छॾियो, उहो खपी में उतां। जोही में नीगरी सां ज़्यादती थिए थी, ॾाढाई थिए थी। कंदकोट में 3 सालनि जो हिकिड़ो गोलो जेको आहे वीचारो अगवा थी थो वञे। कंदकोट में हिकिड़ो वीचारो पीउ पंहिंजी 2 नियाणियुनि खे, हिकिड़ी 12 सालनि खे, 3 साल वारी खे 1.5 लख रुपया, पता 4 लख रुपया ख़र्चे कर्ज़े में, उन में सूद जे करे उहो उनखे खपाए थो छॾे। मां छा रहियो आहे, रहियो छा आहे असां वटि? छा असां सियासत कयूं? रुॻो असां जलसा कयूं? हक़ीक़त छा आहे त असां आम माण्हू खे, आम माण्हू जेको जंहिंजी ज़िमेदारी आहे उनजी असां इज़त नथा संभाले सघूं। मां इहो नथो चवां त तव्हां पोइ ॿुधायो तव्हां थर में हाणे माण्हू मरनि पिया, ॿारड़ा मरनि पिया, पर इज़त त महफ़ूज़ कयूं। उन घर में उन ख़बर आहे धड़ेल खे वियो, उन नाज़ बिल्ला माण्हू ॾिठो त नियाणियूं वेंदो ज़्यादती करे, उन ख़बर ई त बची वेंदुसि। बाक़ी चङे मुड़ुस खे क़ाबू कंदुसि, कंहिं वॾेरे जे, कंहिं वॾे सियासतदान जे दफ़्तर में, कंहिंजे ऑफिस में, कंहिंजे उताक में वेठल कंहिं चङे मुड़ुस खे क़ाबू कंदुसि। ऐं इहे असांजा जेके चमचा आहिनि अॼुकल्ह तबाही जा ज़िम्मेवार, असां जहिड़े सियासतदान जा कमदार, PS, ऑपरेटर, ब्रोकर, चमचा, चीफ गार्ड, इहे जेके हूंदा आहिनि न घर में वेठा, जंहिंजे घेरे में असां हूंदा आहियूं, उहो ज़लील पिया कनि। असली माण्हू ते ॻाल्हि मिलणु नथा ॾियनि, ॻाल्हि पहुचाइणु नथा ॾियनि। ऑपरेटर बदिजी वियो, PS बदिजी वियो त भुट्टो साहिब खे ख़बर ई, भुट्टो साहिब भली चीफ मिनिस्टर थी वञे, तव्हांजो PS, तव्हांजो ऑपरेटर 2-3 माण्हू जेकॾहिं मां ॿधी छॾियां, बाक़ी टाइम हूंदो कोन्हे। मीडिया कूड़ लॻंदी आहे, जॾहिं माण्हू उते वेहंदो, मां वेझण खे ॾिठो आहे, उते वेही माना तव्हां गॾु वेठा हूंदा हुआसीं त माना सभु तव्हां कूड़ था लिखो। मीडिया वारा रुॻो गोड़ कंदा आहिनि, कुझु न आहे। पंहिंजनि माण्हू जा भली तव्हांजे अख़बार में जीजल में वॾी को हेडलाइन अची वञे, उन छॾियो पंहिंजो जेको बीठो हूंदो वाठो मूं जहिड़ो, बाबा ॿुधायो छा मसइलो थियो? साईं कुड़ा मिड़ई साफ़ी तव्हांजा साईं 2 रुपयनि जे करे स्टोरी लॻाए छॾी आहे, हे न आहे, हे मसइलो आहे साईं, मेमण त ॾाढाई थी कोन्हे, ड्रामो थी कोन्हे। बसि हाणे उन्हनि जी लॼ वई, इज़त वई, तव्हांजी रिपोर्ट वई, सिन TV जी रिपोर्ट वई, जीजल जी ख़बर वई, पर उनखे वाठे चई छॾियो त साईं कुझु कोन्हे साईं, मिड़ई इहे साफ़ी ड्रामो कनि पिया। हू चवंदो बाबा ड्रामो, हीअ असांजो अलमियो आहे जंहिंजे करे असां मसाइल जी भर चढ़ियल आहियूं। बाक़ी रिवायती सियासत भुट्टो साहिबु चेंज थियणी पवंदी। लाज़मी न आहे त मां बि वञा, मां वॾेरनि जी दावतूं खावां, मां तव्हां चओ साईं मुस्लिम फ़ाल थी वई आहे। मां इशू जी सियासत कंदो आहियां, इनशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं ईंदो, सिंध जो माण्हू सुजाॻ थींदो, सिंध जी नियाणी सुजाॻ थींदी, आम सिंधी सुजाॻ थींदो। उहो जेको आहे उहो तब्दीली जो वक़्तु हूंदो जॾहिं आम माण्हू खे 65 साल 70 साल 66 साल थी विया आहिनि, कोई तब्दीली आई आहे? जेकी गोॾ ॿधल हूंदी न, अॼु बि वीचारो उहो ई गोॾ में आहे, पेर में चपल न आहे त न आहे, उहो वीचारो घुमे पियो। आम माण्हू जेको आहे उनजी कोई इज़त न आहे, माना कोन्हे, उनजी ज़िंदगी में कोई तब्दीली न आई आहे। हाणे असां कुझु नओं करणु पिया चाहियूं। हलीम आदिल शेख साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ असां वधीक कचहरी जारी रखंदासीं। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं हलीम आदिल शेख साहब सां असांजी कचहरी जारी आहे। हलीम आदिल शेख साहब, पहिरियों रोज़ो कॾहिं रखियो? साईं पहिरियों रोज़ो मुंहिंजी उमिरि मां सम्झां थो त 6-7 साल हूंदी। प्यारो ॻोठु, मुंहिंजो वालिद साहिबु स्टेशन मास्टर हूंदो। असां बि रेल सां गॾु रुलिया आहियूं न, जिते रेल वई बलोचिस्तान में असां पैदा थी बलोचिस्तान पहुची वियासीं। उन खां पोइ प्यारो ॻोठु ज़िले दादू जो सीता रोड जे भर में आहे, उते असां पहिरियों रोज़ो ई मुंहिंजो उते हो ऐं मुंहिंजी पहिरीं क्लास बि उते। साईं छुटल असांजो शुगर मिल जे पासे में हिकिड़ो सरकारी स्कूल हूंदो, हुनजो साईं छुटल अॼु बि मूंखे यादि आहे, उहो असां पहिरीं क्लास हीअं रोज़ो पहिरियों मां उते रखियो।
प्राइमरी तालीम ऐं वधीक तालीम कीअं कीअं किथे किथे? प्राइमरी में ॿुधायोसीं क्लास 1 मुंहिंजी हुई उतां प्यारे ॻोठ में, उन खां पोइ कुझु अरसो रहियासीं बाली शाह में। पोइ मां प्राइमरी अची असां दौड़ शहर में वालिद साहिबु रेल में मुंहिंजे ॿुधायो जिते रेल उते असां दौड़ में अची प्राइमरी कई। पोइ सेकेंडरी अची दौलतपुर में 8वीं जमात क्लियर तक़रीबन एग्ज़ाम ॾेई पोइ असां कराची शिफ्ट थियासीं। कराची शिफ्ट आयासीं त मलीर खोखरापार में आयशा स्कूल में असां माना हिकिड़ो साल उते पढ़ी। पोइ जेको आहे बल्दिया स्कूल, असांजा सभु शयूं ॾिठल आहिनि। बल्दिया स्कूल में मैट्रिक कईसीं, उन खां पोइ नेशनल कॉलेज में वियुसि। नेशनल कॉलेज में मां इंटर प्री मेडिकल कयो। उन खां पोइ साईं मां सेंट पैट्रिक्स कॉलेज में वियुसि, सेंट पैट्स जेको कराची में, उतां ग्रेजुएशन कई। हुन खां पोइ मां यूनिवर्सिटी में दाख़िला वठण लाइ तयारी कई, पर असांखे हालात इजाज़त कोन ॾिनी, त उन में असां कम में शुरू थी वियासीं। पोइ मास्टर्स कई मां पॉलिटिकल साइंस में, पर प्राइवेट कराची यूनिवर्सिटी खां, ऐं मास्टर करे, पर हिन वक़्त में असां पंहिंजो कमु बि शुरू करे छॾियो। इहो असांजी नंढी जेकी आहे माना अलहमदुलिल्लाह मैट्रिक में मुंहिंजा नंबर ठीकु हुया, इंटर में बि ठीकु हुया, ऐं उन खां पोइ बसि पोइ कम में लॻासीं। पोइ 250-300 रुपए असां पंहिंजो बिज़नेस बि शुरू कयो, महिनत कईसीं 82-83 में गारमेंट्स जो कमु शुरू कयो। पोइ कुझु असांखे ज़मीनूं हुयूं जेके क्लेम में मिले, उन जो खपाए, पोइ कराची में अची असां ज़मीनूं वरितियूं। ऐं उन में फ़र्क़ु छा हो त असां हिते अची पोल्ट्री फार्म वरितो, पर असां सोचियो अलासी कुझु ज़हन हमेशह कुझु चेंज ॾिनो त कुझु नओं कजे, कुझु ॿी कजे। ऐं असां अॼु बि चऊं था, ऐं असां माण्हू चवनि था त मां चवां त बिल्कुलु चवंदा असां अलहमदिल्ला महिनत कई आहे, असां ज़ीरो सां शुरू कयो आहे, पर लुटियो न आहे, फिरियो न आहे। अलहमदिल्ला अॼु बि अलासी घणी शयुनि सां असांखे परे रखियो आहे। 18 कलाक इन करे कमु कंदा आहियूं त असां मग़रिब खां पोइ बि असांजो कमु हलंदो रहंदो आहे। असांजा सियासतदान वीचारा मग़रिब खां पोइ ॿिए कमु हलाए वेंदा आहिनि, 2 बजे उथंदा त 3 कलाकनि में छा कंदा? बसि इहो अलाह रब जो अहसान आहे त पियो असां माना 24 कलाक 18 कलाक कमु कंदा आहियूं। त तव्हांखे मां ॿुधायां पियो त अलाए मतिलबु असां जॾहिं पोल्ट्री फार्म लॻायो त असां सोचियो त हीअ जेकॾहिं असां रुॻो इहे फार्म त हुजनि, पोइ कुकड़ियूं बेदा खपाईंदा रहिया, पोइ उते रहंदासीं। असां चेंज कयो, असां पोइ पान फार्मिंग कई हिते, माना नओं कमु हो, पान केरु कोन लॻाईंदो हो। असां पोइ साईं थाईलैंड मां पान घुरायो, बांग्लादेश मां घुरायो, हुनखे लॻायो। अलाह घणो रिस्क ॾिनो पान में, माना कुकड़ मुर्गी खाने में जेके साल में बचत थिए त पान में 1 एकड़ में महीने में थी वञे, अलाह पैसो ॾिनो। उन खां पोइ हाणे पान पोइ दुनिया जीअं हूंदो आहे असां सभु पान में अची मैदान में लथा, दुनिया अची वई, पान में रेशो घटि थी वियो, पान शिफ्ट थी वियो ठठो। पोइ असां छा कयो, उन्हनि फार्मनि ते असां फार्म हाउस कया। पहिरीं काननि जा काठनि जा ख़ूबसूरत स्विमिंग पूल ठाहे, अलहमदिल्ला 50,000 रुपए एकड़ ज़मीन वठंदा हुआसीं। फार्म हाउस शुरू में 50,000 में वठी 1-2 लख उन ते ख़र्चु थिया। वरी काननि जो ठाहींदा हुआसीं, उहो 7 लख में 8 लख में वेंदो, लाज़मी तयारु करे। उन खां पोइ अलहमदिल्ला उते फार्म हाउस जो असां ट्रेंड आंदोसीं। उते माना पर जेकॾहिं असां उहे पोल्ट्री कंदा हुजूं त अलाह साईं असांखे उन तरक़ी ॾींदो हुयो। महिनत कंदा हुआसीं, पंहिंजे हथनि सां हर कमु कयो आहे। बिज़नेस में बि जीअं हाणे तव्हां सियासत में ॾिसंदा, बिज़नेस में बि असां उहो ई कमु कयो आहे। हाणे बि अलहमदिल्ला असां जेकॾहिं ॿाहिरि सियासत में आहियूं त बाक़ी असां सभु बिज़नेस पिया कयूं। मां पाण बि लाज़मी ॻाल्हि आहे, मां 24 आवर पॉलिटिशियन न आहियां। हूंदा न 24 कलाक सियासत न आहे, उहो असां वटि चवंदा बाबा कुझु न बाबा सियासत थो करी, असां सां इहो न आहे। मां कमु बि ॾिसंदो आहियां पंहिंजो, इंसानियत वारा कमु बि कंदो आहे, सियासत बि जेको आहे पॉलिटिक्स खे बि कमु ॾींदो आहियां, ऐं पंहिंजे घर खे बि जेतिरो बचियल टाइम उहो ज़रूरु ॾींदो आहियां। तव्हां नंढपण में कीअं हुआ, शरारती शाए ऐं रांदियूं कहिड़ियूं खेॾंदा हुआ? मां शाए हुउसि घर में बि, ऐं रांदि असां खेॾंदा हुआसीं, क्रिकेट शौक़ सां खेॾंदा हुआसीं, पर फैमिली में असां बिल्कुलु शाए हुआसीं। ऐं हिकिड़े वाक़े पोइ मूंखे चेंज कयो, हूंदो आहे नंढपण में न त बिल्कुलु सफ़ा मां घटि ॻाल्हाईंदो हुउसि, ऐं स्कूल में ॿारड़ा मूंखे ईअं तंग कंदा त मां बि ख़ामोश रहंदो हुउसि, घर में बि ख़ामोश रहंदो हुउसि। पर रांदि क्रिकेट खेॾी आहे, पर वॾे पैमाने ते न, स्कूल लेवल ते उन हवाले सां अलहमदिल्ला। म्यूज़िक सां का दिलचस्पी ऐं को गीत गज़ल? मां सम्झां थो त गाॾी में वेही लॉन्ग रूट में म्यूज़िक सां दिलचस्पी थी वेंदी आहे, लहंदा आहियूं त पोइ ॿिया कम शुरू थी वेंदा आहिनि। केरु तव्हांजो पसंदीदा गुलकार आहे? मां सभिनी खे ॿुधंदो आहियां। मां तव्हांखे हैरत थींदी त मां जॾहिं असां कंहिं बराड़ी में ॻोठ में क्रॉस कंदा आहियूं ऐं ट्रैक्टर ते जलाल चांडियो लॻो हूंदो, हुनजो पंहिंजो सुर हूंदो आहे। हक़ीक़त ॿुधायां, मां किथे उते बि गाॾी बीहारे, पर ॾिसो न उहो बि हिकिड़ो सिंध जो हिकिड़ो रंग आहे न। मां उते बि मां कॾहिं कॾहिं गाॾी बीहारींदो आहियां, ट्रैक्टर बि हले थो, घोड़ बि आहे त जलाल चांडियो बि हले थो। बाक़ी आहे त मां सम्झां थो त असांजी आबदा परवीन साहिबा खे असां ॿुधंदा आहियूं, बाक़ी नुसरत फ़तेह अली ख़ान खे असां ॿुधंदा आहियूं, पर
तक़रीबन फोक स्टाइल जेको आहे मां थोरो वधीक लाइक कंदो आहियां तक़रीबन फोक मुताले सां शौक़ु आहे पढ़ण सां? अल्हम्दुलिल्लाह। छा वधीक छा पढ़ंदा आहियो? नॉवेल, शाइरी? मां साईं हिकिड़ो त जेके हिस्ट्रीज़ आहिनि ऐं ॿियो जेको असांजी पॉलिटिशियन्स जूं जेके आप कहाणियूं हूंदियूं आहिनि नॉवेल घटि पढ़ंदो आहियां। ऑटोबायोग्राफीज़ बि पढ़ंदो आहियां। बाक़ी उहा त जेको मूंखे वधीक इंट्रस्ट हूंदो आहे त जीअं जॾहिं इशूज़ हूंदा आहिनि त पोइ करंट इशूज़ में वेंदो पर उनजी डेप्थ में वञणु चाहींदो आहियां। मिसाल जी ॻाल्हि आहे त मिसाल ॾियां तव्हांखे त थर में हीउ थी वियो, ठीकु आहे थी वियो, पर मां अॼु काशी हूंदी हाणे हिन पोइ ते वञा, पोइ ॻोल्हियां पोइ छा आहे। बाक़ी शाह साईं जो रिसालो उनखे जॾहिं को दिलि में मुस्तरब हूंदो आहे त साईं जो शाह जो रिसालो ई पढ़ंदा आहियूं। साईं सां बि उहो ॿुधंदा बि आहियूं, पढ़ंदा बि आहियूं। नाज़रीन, हिते वठूं था हिकिड़ो ब्रेक खां पोइ हलीम आदिल शेख साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असीं वापसि आया आहियूं ऐं हलीम आदिल शेख साहब सां असांजी कचहरी जारी आहे। हलीम आदिल शेख साहब, तव्हां इंतिहाई तव्हां पाण ॿुधायो त तव्हांजो वाल साहब स्टेशन मास्टर वॾे फ़ख़ुर सां तव्हां इहा ॻाल्हि ॿुधाई। जेकी आम असांजा जेके जुड़तू हथरादू सियासतदान हूंदा आहिनि उहे पंहिंजे क्लास खे ऐं पंहिंजे गुरबत खे लिकाईंदा आहिनि ऐं इहा ख़ुशी थी त तव्हां पंहिंजी गुरबत ते बीठल आहियो ऐं तव्हां उन वजूद खे मञो था। तव्हांजी गुरबत खां हिन महिल ताईं जे सफ़र ते तव्हांजा मुख़ालिफ़ रक्श कंदा हूंदा, उनखे तव्हां कीअं महसूसु कयो था? मां सम्झां थो त उनखे जंहिंखे तव्हां गुरबत था चयो उहा गुरबत न हूंदी आहे। मां सम्झो उहा असली इज़त उहा हूंदी आहे। मतिलबु ग़रीब उहा जंहिं वटि दोस्त न हुजनि, ग़रीब उहा जंहिं वटि कंहिंजी दुआऊं न हुजनि, ग़रीब उहा जंहिंखे चाहण वारा न हुजनि। मां सम्झां थो त अल्हम्दुलिल्लाह असां सम्झूं था त उहो वक़्तु बि असांखे इज़त सां असां गुज़ारियो, अल्हम्दुलिल्लाह वॾी इज़त सां, जेको आहे लाज़मी ॻाल्हि आहे त। पर मां सम्झां थो त अॼुकल्ह रश्क बि कंदा आहिनि, हसद बि कंदा आहिनि, बर्दाश्त बि न कंदा आहिनि। मेजॉरिटी उहा मां सम्झां थो जेके असांखे सपोर्ट कंदी आहे। बाक़ी मां सम्झां थो त इहो माना ॾाढो पर ॾाढो हे हो, ॾाढो हे हो, नानो हे हो, वालिद साहिबु हे हो, पाण छा आहियूं बाबा? अॼु तबाही छो आहे असांजी? हाणे असांखे मिसाल जी ॻाल्हि आहे त मूंखे माण्हू चवंदा आहिनि तोखे वॾो सूरु हूंदो आहे, हाणे पहुची, मूंखे ख़बर आहे न यार, मूंखे ख़बर आहे त स्कूल सरकारी में न, मां पाण सरकारी स्कूल में आहियां, मां सरकारी हॉस्पिटल में इलाजु करायो आहे, मां हर शइ हिन बसनि में सवारी कई आहे, मोटरसाइकिल मां हलाई आहे, सीएन जी दौर में कोन रही, मूंखे ख़बर आहे त पेट्रोल वधी वेंदो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, बस जो किरायो वधी वेंदो आहे त कीअं फ़र्क़ु पवंदो आहे, घर मां 10 रुपया मिलंदा, जेकॾहिं बस 5 रुपए किरायो खाई वेंदी त 5 रुपए माण्हू छा कंदो? इहे सभु शयूं ख़बर आहिनि। पर मां इन करे ॿुधायो आहे, ॾिसो लाज़मी न आहे। हाणे अल्हम्दुलिल्लाह लाज़मी ॻाल्हि आहे, मां हिकिड़ी ॿुधायां तव्हांखे, जेको हिकिड़ो असां अॼु तव्हांजी ॻाल्हि आहे, हिकिड़ी असांजो हिकिड़ो कुझु अरसे में हिकिड़े असांजो फेस ख़राबु कयो वियो। मां तव्हांखे ॿुधायां, हाणे सभु दोस्त वेठा आहिनि असांजा, मलीर खे लावारिस छॾे वियो आहे, जेको वणे जंहिंजी ज़मीन ते, जंहिंजे खाते ते, जंहिंजे कब्ज़े ते जेको वणे चढ़ी वञे, इहो असांजो साल 2 साल असांखे अलाए छा हिकिड़ो ख़ौफ़नाक फेस पेश कयो। पर रब साईं जो ज़ात वॾी आहे, वक़्तु साबित कयो त अहिड़ी का शइ कान्हे। असां पंहिंजे पाण खे बि साबित कयो आहे ऐं मां सम्झां थो त इंसानु जेकॾहिं इंसान जी ख़िदमत करे, ऐं असांखे ॾुख ख़बर आहिनि न। अलीम आदिल शेख साहब ऐं हलीम आदिल शेख साहब जी ज़िंदगीअ जे कामयाबियुनि में मुशाहिद हुसैन सईद जो केतिरो किरदारु आहे? असांजी ज़िंदगी में कंहिंजी ज़ात जो को किरदारु कोन्हे, पर सभिनी जो किरदारु, जीअं अॻु में मां चयो तव्हांखां, कंहिं हिकिड़े शख़्स जी ज़ात, शायदि असां कंहिंजा चमचा कोन थिया आहियूं। हिन वक़्तु बि हमेशह असां जेकॾहिं चमचा थियूं आहे त शायदि असां अरबाब साहिब जे 5 साल जे दौर में बि को मिनिस्टर हुजूं आहे, ऐं उन खां अॻु में मियां नवाज़ शरीफ़ जे दौर में हेॾो सारो कमु करण जे बावजूदि असां कंहिं जॻह ते हुजूं आहे। ख़बर आहे मिनिस्टर मियां साहिब जे दौर में नवाज़ शरीफ़ खे इहो ॿुधायो त सिंध में केरु खणी वियो मियां साहिब खे? मां अॼु ओपन थो चवांसि, सिंध जे हिन साए झंडे खे तव्हां ख़बर आहे, अलीम आदिल शेख साहिबु ठठो हुजे, जैकबाद हुजे, लाड़काणो हुजे, यूथ विंग सदर हूंदो, हर कंड कच्छ में ॻोठ में जो अलीम साहिबु खणी वियो। उन खां पोइ नून लीग ॻोठनि में त कोन हुई न, उहो सायो झंडो विसारे छॾियो माण्हुनि। वॾेरा कंदा आहिनि कॾहिं जलसो वलसो कंदा आहिनि त माण्हुनि खे चए बाबा उन ख़बर न हूंदी आहे झंडो ईद मिलाद नबी जो जलसो आहे, झंडो आहे मुस्लिम लीग जो आहे, नून जो आहे, काफ जो आहे, मिड़ई वीचारा कमदार जे चवण ते खणी निकिरंदा आहिनि। पर वर्कर जेके पैदा थिया, पर मां सम्झां त असांजी बिल्कुलु ऑन एयर थो चवां, कंहिंजी ज़ात जो को किरदारु कोन्हे, पर असांजे दोस्तनि जो, जीअं मां चयो आहे, शायदि हिकिड़ो मुशाहिद हुसैन न
20 मुशाहिद हुसैन हुजनि, शायदि कोई नंढो माण्हू बि हुजे। मां सम्झां थो असांजे सभिनी दोस्तनि जो किरदारु आहे। बाक़ी मुशाहिद साहिबु असां सुठो दोस्त आहे ऐं असां हिकु वेझनि में ॾिठो आहे चौधरी जेके आहिनि दोस्ती जा सुठा आहिनि, भाईपी जा सुठा आहिनि, इज़त कंदा आहिनि, इज़त ॾींदा आहिनि, रख रखाव कंदा आहिनि, उथ वेह जा सुठा आहिनि। मियाँ साहिब में इहो कोन्हे। मियाँ साहिबु वक़्त जो आहे, माना जॾहिं को वक़्तु पियो भुट्टो साहिब जो त गेट ते रिसीव करणु ईंदो, वक़्तु निकितो त भुट्टो साहिबु 2 कलाक गेट ते बीठो हुजे, उन्हनि में इहा अखियुनि में न आहे उन्हनि जी। इन्हनि में आहे। बाक़ी असांजो इहो आहे त ऑप्शन घणा रहिया असांखे, हींअर बि घणा ऑप्शन हुया, घणा ऑप्शन अलहमदिल्ला काफ़ी पार्टियुनि में असांजो, पर असां सम्झूं था त बुरे वक़्त में कंहिंखे छॾणु सुठो न आहे। माना काफ़ लीग हाणे 2013 जे इलेक्शन खां पोइ काफ़ी हेठि हली वई असांजी मुल्क क़ाइदे आज़म। छॾे वञूं त असां में ई पोइ जेको चवंदा आहिनि बाबा इहो नवाब, जागीरदार, सरदार, चौधरी, ख़ान सभु हिकु जहिड़ा आहिनि, असां में हुननि में फ़र्क़ु न हुजे हा। असां कोन्ह छॾियो, असांजो ठीकु आहे, छा थींदो, हाणे बि आहे, बीठा आहियूं अलहमदिल्ला। अॻु में बि हुकूमत में हुजूं हा, पोइ बि इहा ई अफ़्तारी कयूं हा साईं भुट्टे साहिब सां। हाणे न आहियूं चौधरी सां, पोइ बि रब सां इहा अफ़्तारी ॾिनी आहे। खजूर बि आहे हुजे, अंब बि आहे हुजे, पकड़ो बि आहे हुजे हा, ठीकु, इज़त त आहे न। ठीकु आहे, माण्हू चवंदा ॿिए पासे वञूं हा, लाइननि में वेठा हुजूं हा। हाणे असां माण्हू भली ख़बर आहे त यार बीठो आहे माण्हू, बाक़ी नवाज़ शरीफ़ खे छॾणु उहो उसूली ॻाल्हि हुई असांजी। असां ख़बर आहे त मियाँ साहिबु नंढे सूबनि जो दोस्त कोन्हे, मियाँ साहिबु स्पेशली सिंध जो दोस्त कॾहिं न थींदो न आहे। बाक़ी इन करे मुशाहिद साहिब जो असांजो दोस्त आहे, असांजो सीनियर आहे, असांजो अॻुवान आहे, पर कंहिंजी ज़ात जो असां ते को थोरो कोन्हे। हलीम आदिल शेख साहब, तव्हां MQM जे बि वेझो रहिया आहियो, उन्हनि सां तव्हांजी हिकिड़ी वर्किंग रिलेशनशिप रही आहे, बीइंग मुस्लिम लीग काफ़ी। जी जी जी। तहरीक इंसाफ़ सां बि रही, ताहिरुल कादरी साहब आहे, जमात इस्लामी पीपल पार्टी सां सुठी रही आहे। पीपल्स पार्टी खां थोरो परे परे नज़र ईंदा आहियो पंहिंजी सियासी प्रोफाइल असां जॾहिं तव्हांजो ॾिसूं था, ईअं छो आहे? न पीपल पार्टी सां त असां क्लोज़ रहिया आहियूं ऐं मां सम्झां थो त असां ज़रदारी साहिब सां जेल में बि रहिया आहियूं ऐं पीपल पार्टी सां परे इलाही वेझो बि रहिया आहियूं असां। पर माज़रत सां मां ॾिठो आहे त पीपल पार्टी टॉप लेवल ते पॉलिसीज़ ठीकु आहिनि, पर हेठि लेवल ते अची उन्हनि जी प्रायोरिटीज़ तब्दील थियल हूंदियूं आहिनि। इम्प्लीमेंटेशन करण वारा जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि जी प्रायोरिटीज़ थोरो परे हूंदियूं आहिनि। बाक़ी मां सम्झां जेकी वर्किंग रिलेशन असांजी जेतिरी MQM सां आहे, जेतिरी PTI सां आहे, पीपल पार्टी सां असांजी सुठी रही आहे। असां इलाही क्लोज़ कमु कयो आहे, पर इहो न आहे त उनखां परे आहियूं असां। पर लाज़मी ॻाल्हि आहे त सही खे सही चवंदा आहियूं, ग़लति खे ग़लति चवंदा आहियूं, तंहिं करे असांजा दोस्त कावड़ियल हूंदा आहिनि असां सां कुझु चई एतिरो सच न ॻाल्हायो, पर छो न ॻाल्हायां सच। जॾहिं मां एडवाइज़र हूंदो हुउसि घणा दोस्त मूंखे चवंदा यार तूं पहुची थो वञी, पोइ असांखे तंग था कनि। मां चयो यार हलो तव्हां बि हलो। मां हिकिड़े वञा पियो बोर्ड आयल हुई कंहिं ॻोठ में, मां हुते MP खे फ़ोन कयो, मां चयो सुभाणे हलूं, मां हुते ई शइ खणी त हल तव्हां असांखे शुरू करे हलूं हुते। न यार तूं वीकेंड त ख़राबु करी असांजो यार, उहो मंडे ते हलंदसि। मां चयो मां त इन ॾींहंनि में वेंदुसि। बाक़ी मां जॾहिं मां ॿुधायां जॾहिं पीपल पार्टी सां गॾु असां कमु कंदा हुआसीं, मां कॾहिं पंहिंजो झंडो कोन्ह खयो, हमेशह भली लाज़मी उन्हनि जी हुकूमत हुई, असां हुन में इतिहादी हुयासीं, मां कॾहिं पंहिंजो फ्लैग कोन्ह खयो। मां पाण उन्हनि जी इंतिज़ामिया जैकबाद में असां ईद जी नमाज़ पढ़ीसीं, हितां आजिज़ धामरा साहिबु हुते गॾु हो असां सां, उहो गॾु हो असांजो भली पंहिंजा उन्हनि जा झंडा हूंदा हुआ, पंहिंजा बैनर हूंदा हुआ। माना मां सम्झां थो त पीपल पार्टी में जेको गैप आहे पॉलिसी मेकर जो इम्प्लीमेंट करण वारो जो वॾो थी वियो आहे ऐं असां परे न आहियूं। असांजो लाज़मी ॻाल्हि क्लोज़ तालुक़ु आहे, वॾनि सां आहे, हेठि लेवल ते थोरो घटि आहे। तव्हां बि पीपल्स पार्टी जी मुफ़ाहिमत वारी पॉलिसी जो हिसो रहिया ऐं उन्हनि जे इक़्तिदार में शरीक रहिया, तव्हां छा था सम्झो त इहा पॉलिसी कामयाबु हुई या नाकाम हुई? ॿियो सुवाल इहो त हींअर अवां तहरीक इंसाफ़, ताहिरुल कादरी, इहे सभु शेख रशीद साहब, इहे सभु गॾु नज़र अचो था, पर पीपल्स पार्टी अवां खां जुदा ऐं ॿिए पासे बीठी आहे, इन ते तव्हां थोरो तबसरो कनि। ॾिसो हिकिड़ो त मां सम्झां थो त मुफ़ाहिमत वारी पॉलिसी ज़रदारी साहिब जी सुठी पॉलिसी ऐं जेकॾहिं मियाँ साहिबु हुनजी 20% बि इस्तेमालु करे हा त ॾचे में न अचे हा। 1.25 साल खां फुल होॾे मां वञे न वञे, पर इझो वियो माण्हू चवंदा वियो हाणे वञे न वञे, वेंदो ज़रूरु, पर 1.25 साल खां पोइ मियाँ साहिबु जेको जेकॾहिं ज़रदारी साहिब सां कुझु उन मशवरे ते हले हा, मां ॾुखे वक़्तु ज़रदारी साहिबु गुज़ारियो, जेकॾहिं असां उन सां गॾु हुयासीं त हीअ बि तव्हांखे ॿुधायां त उन्हनि ॾींहंनि में वॾी ब्लैकमेलिंग हूंदी। 2011 में जेकॾहिं असां जॉइन न कयूं हा त 2011 में बजट पास न थियो, वरी वॾी हिकिड़ी साज़िश थी वई जंहिंमें ॿियूं इतिहादी जमातूं जेके आहिनि, ॿियूं इतिहादी जमातूं उहे हुन में शामिलु हुयूं त पीपल पार्टी खे घर बेड़ो कयो। असां वियासीं ऐं जॾहिं जॉइन कयोसीं उन खां पोइ ब्लैकमेलिंग न थी, ठीकु आहे, पोइ असां 55 वोट वञी खणी वियासीं, आख़िर ताईं पीपल पार्टी पंहिंजी हुकूमत कई ऐं सुठो असां मां नथा चऊं
त माना ज़रदारी साहब सां हिकु सुठी वर्किंग रिलेशनशिप असांजी रही। हाणे पोज़ीशन इहा आहे त ॾिसो सबकी सियासत पंहिंजी हूंदी आहे। हाणे पीपल पार्टी ॿ इशूज़ आहिनि। पीपल पार्टी पंजाब जी ॿी सोच आहे, पीपल पार्टी सिंध जी ॿी सोच आहे। सिंध में बिला शिरकत गैर हुकूमत आहे, माशाल्लाह पियो हले जीअं वणेसि कनि। हाणे इन्हनि जी सोच में असांजी सोच में थोरो फ़र्क़ु आहे। इहे चाहिनि था त फ़िलहालु आराम कजे, पर मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं जंहिं ॾींहुं पीपल पार्टी जे अॻुवाणनि खे ख़बर आहे, कुझु ख़बर पवणु लॻी आहे त हीउ को इन्हनि जो वेझो वक़्तु अचणु शुरू थियो आहे, मां सम्झां पोइ देरि न कंदा। हिकिड़ो ॿियो बयानु ई ॾिसो, हिकिड़ो बयानु, हिकिड़ो प्रेस कॉन्फ्रेंस बि न आहे, हिकिड़ो जारी करदे तर्जुमान जे बयानु जेको आहे उहो सियासत में तब्दीली आणे छॾी आहे ज़रदारी साहिब जे, कि जी हींअर बादशाहत क़ाइमु थियल आहे, इंडस्ट्री जो तबाह हाल आहे, बिजली कोन्हे, हे न आहे, हो न आहे, इलेक्शन भली हल्का खोले छॾियो, 4 से 40 खोले छॾियो। हिकिड़े तर्जुमान जे हिकिड़े पने में माहौल तब्दील थी वियो आहे। हीअ जेकी पीपल पार्टी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जी ॿार आहे न, जॾहिं हिननि खे ख़बर पवंदी, फ़िलहालु न हूंदा, जॾहिं ख़बर पवंदी त हिकिड़ो त हिकिड़ी कंफ्यूजन हुई त शायदि असां को गैर आइनी कमु था करणु चाहियूं। मां तव्हांजे चवां थो, असां नथा चाहियूं त फ़ौज अचे, असां नथा चाहियूं त वरी मुशर्रफ जो, ज़ियाउल जो, अयूब ख़ान जो दौरु अचे, बिल्कुलु नथा चाहियूं। पर इहो बि असां नथा चाहियूं त नवाज़ शरीफ़ जी ग़लति पॉलिसीज़ जे करे मतां फ़ौज अची न वञे। असां रस्तो ॾियणु था चाहियूं, ठीकु आहे। हीअ त ॾिसो न, उन्हनि त तबाह करे छॾियो न मुल्क खे, छा बचियो आहे? इहो न हुजे त डेडलॉक लॻी वञे, को रस्तो ई न, दीवार अची वञे साम्हूं। असां आहियूं, जेकॾहिं इहो न आहे त को इन्हनि जो जहिड़ो थिए पोइ फ़ौज अची वञे ॿाहिरि कढे, न कढणो पवंदो, असां कढंदासीं। नाज़रीन, ही हुआ हलीम आदिल शेख साहब, जंहिंसां असांजी तफ़सीली कचहरी रही ऐं घणा रुखी शख़्सियत आहिनि ऐं काफ़ी मौज़ूअनि ते असां सां ॻाल्हायो। सुभाणे हिकु नए महिमान, हिकु नई शख़्सियत सां मिलंदासीं। अल्लाह वाहे।